प्रोग्राम ॿियो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा ऐं असां अॼु ठठे ज़िले जी साहिली पट्टी में लॻंदड़ इब्राहिम शाह वाड़ी वारे मेले ॾांहुं सफ़र में गामज़न आहियूं। हीउ उहो मेलो आहे जिते न फ़क़ति छठो पर बदीन जाती उन खां अलावा कराची जा माईगीर हिते अचनि था ऐं मुख़्तलिफ़ सुखाऊं करण लाइ हिते बि अचनि था। हीउ सफ़रु लॻभॻि ठठे साहिली पट्टी खां 2.5 कलाक जो सफ़रु आहे जेको ॿेड़ी वसीले तय कयो वञे थो। हिन वक़्तु केतिरा ई माहीगीर, केतिरा ई यात्री, केतिरा ई ज़ाइरीन इन सफ़र में गामज़न आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते मौजूदु मक़ामी सहाफ़ी सुल्तान फारूक़ी सां। सुल्तान ॿुधायो त मेले जी छा तारीख़ आहे? बिस्मिल्लाह। सब खां पहिरीं त दरगाह हाजी इब्राहिम शाह वाड़ी जी जेका दरगाह आहे हिकु क़दीमी दरगाह आहे। हिते 100 सालनि खां मेलो लॻे थो। हीउ सामूंडी ॿेट आहे अरबी समुंड जो, जिते मुंहिंजे ख़्याल आहे त सिंध बलोचिस्तान खां हज़ारनि जी तइदाद में हिते जेके माण्हू अचनि था, हिते बासूं खणी अचनि था। पर हिन दरगाह जी हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त जेके मिसाल तौर ते हिन साल जिन माण्हुनि जूं शादियूं थियूं आहिनि, जेके शादीशुदा जोड़ा आहिनि, उहे ख़ासि करे हिते अची हाज़िरी ॾियनि था ऐं पंहिंजे मन जूं मुरादूं माणण लाइ हिते बासूं बासीनि था। हीउ हिकिड़ो पुराणो सिलसिलो आहे। हिते जेको हाजी इब्राहिम वाड़ी वारे जो जॾहिं मेलो थिए थो त हिते माण्हू जीअं ईद जी तयारी कनि था। हितां जा ख़ासि तौर ते जेके सामूंडी पट्टी ते जेके माण्हू रहनि था, जज़ीरनि में रहनि था, ॿेटनि में रहनि था, ख़ासि तौर ते साहिली पट्टी यानी सिंध ऐं बलोचिस्तान जा माण्हू पसणी, ग्वादर, इब्राहिम हैदरी, बाबो भिट या जाती आहे, केटी बंदर आहे, सजणवारी आहे, शाह बंदर जा जेके बि ॿेट आहिनि, उते माण्हू वॾी तयारी करे हिते पंहिंजे फैमिली सां अचनि था। ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके अक़ीदतमंदी में हिते अचनि था ऐं दरगाह खे उन अक़ीदे वारे रिवायत सां अची हिते हाज़िरी भरियनि था। पर इन खां अलावा हिते जेके माण्हू सियाह आहिनि, मिसाल तौर ते कराची आहे, हैदराबाद आहे, मीरपुर ख़ासि आहे, या मुख़्तलिफ़ सिंध या हिन मुल्क जा मुख़्तलिफ़ अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते जा माण्हू ख़ासि तौर ते यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द या स्कूलनि जा शागिर्द या शहरी वापारी ऐं मुख़्तलिफ़ सियासी माण्हू बि जेके आहिनि, ख़ासि तौर ते होड़नि ते चढ़ण लाइ, रांदियुनि में चढ़ण लाइ, या हिकिड़ो ही मुनफ़र्द मेलो आहे उनखे इंजॉय करण लाइ हिते माण्हू अचनि था। पुराणे दौर खां अॻाटे दौर खां आयल आहे। इहो इंडिया जे जेका आहे सो बिहार सूबे जो जेका रहाको आहे मखतूम आदम जो फ़र्ज़ंद आहे, जंहिंजा 12 फ़र्ज़ंद जेके आहिनि सो 12 ई फ़र्ज़ंद जेके आहिनि उहे ओलिया आहिनि, दरवेश आहिनि। असां वटि हिते सिंध में हिकिड़ो सुल्तान ओलिया शाह करीम जे लॻा आहे, उहो जेको आहे हुनजो भाउ आहे, ऐं ॿियो हाजी इब्राहिम वाड़ी वारो। ऐं हीअ दरवेश हिन ॿेट ते ॿुधाइनि था त हिन ॿेट ते अॻाटे ज़माने में जॾहिं शाह बंदर शहर हो तॾहिं हिन ॿेट ते अची राइश पज़ीर थिया ऐं हिते हिकु मकतब हलाईंदा हुआ। उन हवाले सां हिन ओलिया जो जेको आहे सो मेले में जेके माण्हू अक्सर करे पहिरें उघाड़ा हलंदा आहिनि, उन्हनि जे लाइ उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिते क़ुर शरीफ़ दफ़न थियल आहिनि, हिते जेका तो दीनी किताब जेके दफ़न थियल आहिनि उनजे एतिराम में असीं जुती न पाईंदा आहियूं। ऐं हीउ उहो ई ओलिया आहे जिते जेको आहे सो पूरी सिंध बल्कि पाकिस्तान जे कुंड कुड़छ मज़ारा जेका आहे माण्हू अचनि था ऐं उहे हिन ओलिया ते 3 ॾींहंनि ताईं रहनि था। 3 ॾींहंनि ताईं हिते जेको आहे सो मेलो मतलबु हूंदो आहे। उनखां पोइ हिते का बि इंसानी आबादी न हूंदी आहे। पर हींअर पाण ॾिसूं पिया त हिन ओलिया में, हिन मेले में जेको आहे सो केतिरी दुनिया ऐं केतिरा माण्हू बल्कि बचनि ॿारनि सां ऐं माण्हू जेको आहे सो महीने जी जेका तो 1 तारीख़ थींदी आहे, 1 तारीख़ खां वठी 15 तारीख़ ताईं हिते जेका तो माण्हू पंहिंजा कचा घर ॾे वेंदा आहिनि। उन्हनि जो इहो अक़ीदो आहे त असीं हिन ओलिया ते 12 महीने वेंदासीं, असांजो सभु दिलि जूं उमेदूं पूरियूं थींदियूं। उनजे करे हीअ जेके आहे माण्हू अचनि था। असीं बि उन हवाले सां हिन ओलिया ते जेको आहे सो हलूं पिया त जेको आहे हिन जी सॼी जेका सूरताल ॾिसूं। असां त जेको आहे हिन इलाइक़े जा आहियूं, हितां जा राइश पज़ीर आहियूं, तंहिंजे करे हर साल हिन ओलिया ते जेको आहे सो ईंदा रहंदा आहियूं। 100 सालनि खां हलंदो पियो अचे ऐं हीउ हिकिड़ो मुनफ़रद मेलो आहे जंहिंमें होड़नि ऐं लांचनि जो मज़ो हूंदो आहे। इलाही केतिरा ई माण्हू हिन मेले ते वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां माण्हू अचनि था, पूरी सिंध खां अचनि था। हीउ हिकिड़ो मुनफ़रद मेलो आहे ऐं हिन ते वॾी जेको आहे सो इंजॉय थींदी आहे। ख़ासि करे नंढड़ा ॿार, औरतूं वॾे शौक़ सां हिन मेले ते वेंदा आहिनि। हिन मेले जा जेके एतमाम आहिनि उहे केरु कंदो आहे? हिन मेले जा एतमाम ख़लीफ़ो बाबू समो आहे
जेको ख़ानदानी उन्हनि जे वरसे में मिलियल आहे ऐं उहे ई हिन मेले जो इंतज़ाम संभालिनि था, अरेंज सॼो उहे ई कनि था। बाबू समूह ही मेलो शाह बंदर खां केतिरो परे आहे ऐं केतिरो ख़र्चु लॻे थो माण्हुनि खे अचण वञण लाइ? हीउ मेलो शाह बंदर जे तड़ खां पोइ तक़रीबन 3.5 कलाक होड़े जो सफ़रु आहे ऐं हिन में तक़रीबन 200 रुपया किरायो आहे होड़े जो ऐं वॾी तकलीफ़ सां माण्हू पहुचनि था, पर माण्हू जेको आहे ज़ाइरीन आहिनि उहे वञनि था मेले ते। सरकार पारां हिते ख़ासि का फैसिलिटी न आहे जेको ज़ाइरीन जे लाइ हुजे, उहा न आहे। ख़ासि करे पीअण जे पाणी जो हुते मसइलो आहे, पर को बि इंतिज़ामिया पारां को बि अरेंज थियल न आहे। इंतिज़ाम खे छा करणु घुरिजे जंहिंमां ज़ाइरीन खे फ़ाइदो पहुचे? मेला सिंध जी सकाफ़त आहिनि, सरकार खे अहिड़नि मेलनि ते ख़ासि तवजो ॾियणु खपे जिते अचण वञण जी सुवारी जो मसइलो आहे होड़नि जो, ऐं जा जेटी आहे चढ़ण जे लाइ ऐं या हुते पीअण जो पाणी आहे उहे इंतिज़ाम हुअणु खपनि। ख़ासि करे हुते को बि इंतिज़ाम न आहे, जंहिं करे ख़ासि करे लेडीज़ खे घणी तकलीफ़ पेश ईंदी आहे हुते। असां ॻाल्हि ॿोल कयूं था इब्राहिम शाह वाड़ी जे मेले ते आयल कुझु पांधीअड़नि सां। साईं तव्हां ॿुधायो हिन मेले जी छा तारीख़ आहे, कहिड़े क़िस्म जी तक़रीबूं हुते थींदियूं आहिनि? साईं असीं जॾहिं खां मेच्योर थिया आहियूं तॾहिं खां असां ॿुधंदा अचूं, असांजा वॾा बि जेको सो हिते ईंदा हुआ मेलनि ते, ख़ासि करे 9 जी राति ते रहंदा हुआ, पोइ सुबुह वरी जेको सो निकिरी ईंदा हुआ। पोइ जेके बासूं वग़ैरह हूंदियूं उहे अलाह जी महिरबानी सां, पर साईं जे करम सां उहे हल थी वेंदियूं। ऐं असीं जेके तक़रीबूं हिननि में कहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं मल्हाई वेंदियूं आहिनि? हिते साईं मल जो प्रोग्राम थींदो आहे, ॻाइण जो प्रोग्राम थींदो आहे, ऐं बाक़ी जेको सो माण्हू ईंदा आहिनि 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं हिते रहंदा आहिनि ऐं पंहिंजी मन जूं मुरादूं पूरी करे। पाकिस्तान जे कहिड़नि हिसनि मां माण्हू त अचनि था? साईं तक़रीबन पाकिस्तान मां त माण्हू अचनि था, ख़ासि करे ज़िले सुजावल, ज़िलो ठठो ऐं जेको सो बदीन ज़िलो, उनखां पोइ इंडिया खां बि कुझु माण्हू अचनि था जेके साईं जा मुरीद आहिनि, उहे हिते अचनि था ज़ियारत जे लाइ। जी जी। हिते जेके माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मुयसरु आहिनि? साईं सहूलियतूं इहो जो ख़लीफ़ा वीचारा जेके आहिनि उहे हाल सारूं पंहिंजूं जेको सो ख़िदमतूं कंदा आहिनि माण्हुनि जूं, ऐं जेके माण्हू पंहिंजा पाण जेको सो पंहिंजा तंबू वग़ैरह खणी ईंदा आहिनि, बचनि सां ईंदा आहिनि। पाणी जी हिते थोरी आहे तकलीफ़, पाणी वाणी हू ख़लीफ़ा मुहैया करे ॾींदा आहिनि, ऐं बाक़ी जेको सो पंहिंजो पाण मदद ते जेको सो सभु शइ कंदा आहिनि। हिते मेले में अचण जूं बि तकलीफ़ूं, जेको माण्हू बचण लाइ अचनि था उन्हनि खे बि जेको हिते अचण में तकलीफ़ थींदियूं, ऐं घणो करे हिते पीअण जे पाणी जी बि माना जेको तकलीफ़ आहे। खैर होड़ा जेको पाणी फी सबिलिल्लाह माना जेको भरे था अचनि, पर पोइ हिते बचण माण्हुनि खे होड़ा परे हुजण जे करे हितां जेको खणणो थो पए पाणी मथनि ते। इहे जेको ऐं ॿियो हिते रहण जे लाइ जेको सो माण्हू पंहिंजा टेंट वग़ैरह खणी ईंदा आहिनि, या तॾहिं तव्हां ख़लीफ़ा ॾींदा आहिनि त पोइ हिते रहंदा आहिनि। हीअ जेका दरगाह हिते केतिरे अरसे खां मेला लॻनि पिया? सर मूंखे जीअं यादि आहे तीअं आऊं हुते माना ईंदो रहंदो आहियां। उनखां अॻियां असांजा जेके बाबा ॾाॾा हुआ उहे जेको अचनि ईंदा रहंदा आहिनि हिते। अच्छा, इहे ॿुधायो जत बिरादरी खां अलावा कहिड़ियूं कहिड़ियूं बिरादरियूं हिते अचनि थियूं? सर जत बिरादरी खां अलावा दांदल ख़लीफ़ा आहिनि, ऐं ॿिया मल्हार बिरादरी आहे, ऐं जेके शहरी माण्हू आहिनि मेमण बिरादरी आहे, या ॿियूं जेके ज़ातियूं आहिनि उहे हिते माना अचनि थियूं, जेके चूड़ या सिजावल ठठो कराची खां कच्छी वग़ैरह अचनि था। बलूचिस्तान जा माहिगीर बि हिते अचनि था? सर चई नथो सघे, थी सघे अचनि, ऐं हींअर त मुंहिंजे ख़्याल में अरबस्तान खां कुझु दोस्त आया, उहे माना जेको हुन मेले में शरीक थिया आहिनि। इहो ॿुधायो त हिते माण्हू खे कहिड़े क़िस्म जूं मुश्किलातूं आहिनि खे मोजणो थो पए? सर मुश्किलात इहे आहिनि, हिकिड़ो त माना अचण जो जेको सो ऐं जेके तड़ आहिनि उतां होड़ा जेको घटि खणनि था, ऐं नंढा होड़ा आहिनि, माण्हुनि खे उतां गप में जेको घिड़ी पाणीअ में जेको तेल जदड़ पाणी में घिड़ी अचण जी करे तकलीफ़ थिए थी बचण वारनि खे। ऐं ॿियो त हिते जेको सीउ थिए थो त पोइ हिते रहण लाइ जेको सो घर वग़ैरह झुपड़ो न आहे, उनजे करे बि तकलीफ़ थिए थी, ऐं ॿियो पाणी पीअण जो आहे उनजे लाइ। छा तारीख़ आहे, कहिड़े क़िस्म जी तक़रीबूं थियनि थियूं, ऐं किथां किथां माण्हू हिते अचनि था? ही मेलो हाजी इब्राहिम वाड़ी वारे जो मुंहिंजे ख़्याल में असांजे सम्झो त सिंध में पहिरियों मेलो आहे जेको लॻे थो ॿेट ते, ऐं उनखां पोइ हिते तक़रीबन जेकी सकाफ़ती शयुनि मलाखड़ो लॻे थो, राग रंगी महफ़िल थिए थी, ऐं राति जो वॾो मछ ॿारे मछ कचहरियूं थियनि थियूं, ऐं सुगड़ अचनि था जेके सुॻड़ाइप वारियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि था। उनखां सवाइ हिते बाज़ारूं चो तरफ़ समुंड जे विच में मेलो आहे, ऐं मेलो आहे। उनखां पोइ हिते जेकियूं समुंड में तव्हां ॾिसो त चो तरफ़ होड़ा बीठा आहिनि, राति जो हिते हिकिड़ो अजीब नज़ारो हूंदो आहे, माण्हू ईअं महसूसु कंदो आहे त की असीं हिकिड़े बहितरीनु सुठे शहर जे विच में बीठा आहियूं। ऐं उनखां पोइ हिते जूं बाज़ारूं जेकियूं आहिनि उहे
सर मञारी जूं बाज़ारूं आहिनि, मिठाई जूं बाज़ारूं आहिनि ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ मिसाल माण्हू जेके आहिनि सो हिते ख़ासि करे तफ़रीह हवाले सां अक़ीदतमंद वधि में वधि हिते अचनि था। साईं पंध अहिड़ा त तमामु घणा आया आहिनि, इहे हर साल ईंदा वेंदा आहिनि। असां बि हर साल तक़रीबन ईंदा आहियूं। पकी दुआ आहे ओलिया ते पोइ ईंदा आहियूं, ज़ियारत कंदा आहियूं, दीदार कंदा आहियूं। कहिड़े क़िस्म जी सहूलियतूं मौजूदु आहिनि हिते जेके माण्हू अचनि था उन्हनि जे लाइ? सहूलियतूं कोन्हनि, जंहिंजो वास्तो आहे जंहिंसां ख़लीफ़े सां या कंहिं ॻोठाणे सां उनखे सहूलियत मिले थी, बाक़ी ख़लीफ़े जे तरफ़ां सहूलियत का बि कोन्हे। केतिरे साल खां तव्हां हिते दुकान हणंदा आहियो? मुंहिंजो त दुकानु आहे, मां घुमणु ईंदो आहियां। हा, मां ईंदो आहियां हिते, पोइ ख़लीफ़नि नंढनि सां वास्तो थी वियो आहे, पोइ उन्हनि वटि राइश उन्हनि वटि हूंदी आहे, उहे मूंखे सहूलियत जेका ॾींदा आहिनि। बाक़ी दरगाह जे तरफ़ां असांजी सहूलियत कोन्हे। सिर्फ़ु जत बिरादरी ईंदी आहे, ॿियूं बि बिरादरियूं अचनि थियूं? साईं घणियूं बिरादरियूं अचनि थियूं, जत अचनि था, मलाह अचनि था, कराची खां बि तमामु घणा बलोच जत अचनि था, पके रस्ते था अचनि था, तक़रीबन सॼी सिंध मां माण्हू अचनि था। ठठे ज़िले जे हिन सामूंडी पट्टी वारे हिन अहम मेले जी तक़रीब में ठठे ज़िले जो तारीख़दान ऐं माहिर स्कॉलर साईं डॉक्टर मोहम्मद मांझी पुण आयल आहे। साईं सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन मेले जी छा तारीख़ आहे, कहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं थियनि थियूं। जिते तव्हां ॿुधायो त कहिड़े क़िस्म जूं तक़रीबूं थियनि थियूं। हीउ जेको जिते सिंध में मेला खुटंदा वञनि, उते हिन मेले में जत कम्यूनिटी खां सवाइ मुख़्तलिफ़ कम्यूनिटी जो वॾो हजूम आहे। त कहिड़ो सबबु आहे जो हीउ कलरफुल मेलो जेको आहे इन में खोड़ सारा माण्हू अचनि था? हे हिकिड़ो त इब्राहिम शाह वाड़ीअ वारो हिकिड़ो तमामु पुराणे ज़माने खां वठी मेलो लॻंदड़ आहे। इब्राहिम शाह वाड़ीअ वारो आहे, बालू शाह आहे, दरिया पीर आहे ऐं सावलो फ़क़ीर आहे। इहे हिन एरिया जा जेके सामूंडी सिंध जो सामूंडी किनारो आहे उन्हनि जा अहम मेला आहिनि। जीअं इंडिया में त मतिलबु आहे हाजी शाह या ॿिया अहिड़ा मेला लॻनि था, ओड़ो ई हिकिड़े क़िस्म जो मेलो आहे। ऐं सच पुछो त हीउ जॾहिं हिते अचिजे थो तॾहिं बि हिन जो ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत जेको सो सफ़रु आहे। पहिरीं हिते जॾहिं अचिजे थो तॾहिं पुराणो शाह बंदर जेको आहे, हाणे हुनजा फ़क़ति आसार वञी रहिया आहिनि, उतां जेको सो सफ़रु शुरू कजे थो। पहिरीं उहो घोड़ीअ वारो दरिया आहे जेको फाट उहो अची क्रीक जेका वरी पए थी अची नागो दरिया में पए थी, नागो वारी वरी वाड़ीअ वारे में पए थी। त उहा वाड़ीअ वारी क्रीक आहे, वाड़ीअ वारो दरिया आहे जंहिंजे कंधीअ ते हीअ आहे। अॻु में त हीअ हिते तेसिताईं मिठो पाणी ईंदो हो। शाह करीम बुलड़ीअ वारो जॾहिं हिन इलाइक़े में आयो, हिते आयो, तॾहिं हिते मिठो पाणी हो। उनखां पोइ आस्ते आस्ते उहो समुंड एसिताईं अची वियो आहे जो हिते हाणे मिठे पाणीअ जो को बि तसवर ई कोन्हे। त हीउ हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत मेलो आहे जेको हाणे ॼण त समुंड जे किनारे ते आहे। पासे मां एतिरियूं क्रीक्स आहिनि, काजर क्रीक या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं क्रीक आहिनि जेके सफ़ा उनजे विच में घेरियल आहे। भजन हिते तारीख़ी मेलो आहे अॼु इब्राहिम शाह वारे जो, जंहिंमें हिते पांधीड़ियुनि खे ॾाढियूं तकलीफ़ूं में पेश अचनि थियूं। जीअं त पाणी जी त तक़रीबन हिते एॾी खोट आहे, जेके अचंदा आहिनि जेके इंडिया खां पांधीड़ा अचनि था ऐं कुंड पासे खां सिंध में तारीख़ी मेलो आहे। जेके पंहिंजा ॿचिड़ा मैसूम खणियो जेके हिते सुखऊं पासीनि था, उन्हनि जे सदके ते पेचनि था, पर उन्हनि सां एॾी ज़्यादती थिए थी जेको हुननि जी का बि सेफ्टी हिते जी कान आहे ऐं हुकूमत जे तरफ़ां का बि हिते शइ न आहे। असीं पहली अल्हम्दुलिल्लाह भी ये आपको बात बतावे, हिंदुस्तान पाकिस्तान से पहले हम लोग का बुजुर्ग जो मच्छी पकड़ते थे हिंदुस्तान पाकिस्तान से पहले, वो यहाँ आते थे और हम जो आते अल्हम्दुलिल्लाह मच्छी वाला हूँ, ख़ानदान कराची का हूँ। ये समय 1965 से आ रहा हूँ। ये बाबा की चौथी इसकी ये बन रही है। पहले एक आप लोग उर्दू पर्च बोलते हैं, सिंधी में हम लोग उसको ये पर्च बोलते हैं। उसके बाद लकड़ी की बनी, उसके बाद माशाल्लाह पत्थरों की बनी, अभी माशाल्लाह ये बन गई चौथी। 65 से हम लोग आ रहे हैं। हम लोग के बाप बुजुर्ग हिंदुस्तान पाकिस्तान से पहले थे। माने ना माने वो तो उसकी मर्जी है, ऊपर वाले की है। लेकिन कुछ अभी इस साल ये खलीफे वगैरह जो ये बंद डाला, अच्छा डाला, मैंने आके बहुत खुश हुआ। हर का शइ ख़ुशी असांखे थी रही आहे ऐं असीं वॾा ऐं
पर हिते कंहिं शइ जी सहूलियत हिननि माण्हुनि खे कोन्हे, पाणी जी सहूलियत कोन्हे। असीं 4 कलाक थिया आहिनि असीं आया आहियूं, असांखे पीअण लाइ हिते पाणी बि कोन मिले, मुफ़्त चए पर असांखे पैसनि ताईं हिते पाणी कोन मिले। ठठे ज़िले जी साहिली पट्टी में हिकु ॿेट ते लॻंदड़ ही मेलो हिकु मुनफ़रद क़िस्म जो मेलो आहे जिते समुंड जे रस्तनि जे ज़रिए खिरी मुख़्तलिफ़ खरीक सां थींदे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पांधीअड़ा बि अचनि था। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन इलाइक़े में मेले वारे ॾींहंनि में ख़ासि तौर ते